एक्सेस न्यूज़ सां गॾु आहियां आयशा सजाद। नाज़रीन, सभ खां पहिरीं हिन वक़्त जी हेडलाइंस ते नज़र विझंदासीं। कोयटा पुलिस जी टीम PTI चेयरमैन इमरान ख़ान जी गिरफ़्तारी लाइ वारंट खणी लाहौर पहुची वई। गुज़िरियल ॾींहुं इदारनि ख़िलाफ़ ॻाल्हाइण ते तौहीनी अदालत वारे केस में जुडिशल मैजिस्ट्रेट कोयटा जी अदालत इमरान ख़ान जा नाक़ाबिल ज़मानत गिरफ़्तारी वारंट जारी कया हुआ। बरेली में PP अगवान ज़ुल्फ़कार कुमारियो जे भाउ नजफ़ अली कुमारियो सरदार अज़हर कुमारियो जे 2 पुटनि समेत 15 ॼणनि ते मकानी चूंडनि में झेड़े जो केस दाख़िल। मकानी चूंडनि दौरान वार्ड नंबर 5 में पोलिंग स्टेशन ते बोगस वोट दाख़िल करण ते पीपल्स पार्टी ऐं GJ अगवाननि में झेड़ो थियो हो। भेरा रोड वेझो क़ौमी शाहरा ते ट्रालर ऐं मोटरसाइकिल जे टक्कर थियण सबबि 2 ॻोठाणा फोत थी विया। ॻोठ निभोड़ो स्टॉप वटि तेज़ रफ़्तार ट्रालर मज़दूरी लाइ वेंदड़ 2 ॻोठाणनि नादर ऐं वसीम कल्होड़ो खे चीभाटे छॾियो। नाज़रीन, ही हुयूं हिन वक़्त जूं हेडलाइंस। वधीक तफ़सीली ख़बरूं असांजे YouTube चैनल ते ॾिसंदा। असांजे YouTube चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।